नमस्कार दोस्तों, मां चंद्र प्रकाश दादलानी, सम्राट पृथ्वीराज चौहान राजकीय महाविद्यालय अजमेर जे सिंधी विभाग मां कल्ह असां BA पार्ट सेकेंड जे दर्सी किताब उछल मां आराम हराम आहे मज़मून पढ़ी रहिया हुआसीं। अॼु इन ई किताब जो हिकु ॿियो मज़मून हिकु अजीब लुफ़्त जे बारे में पढ़ंदासीं। लेखक हिन मज़मून में चवे थो त कम या हाज बि इंसान लाइ वॾी बरकत आहे। जो इंसान कम में रुधल न आहे, जंहिंजो बदन या मन कंहिं कार में न आहे, तंहिं लाइ हयातीअ जा ॾींहं काटण बि मुसीबत आहे। हू हिकु अहिड़े जीव वांगुरु आहे जो निगुरे मर्ज़ में मुबतला थी बिस्तरे दाख़िल हुजे ऐं हमदम सर्द आऊं भरे मौत लाइ वाॼाईंदो हुजे। ही जो ॾिसो था वॾा वॾा बीठल माण्हू, पैसे या जाइदाद वारा बि हिन या हुन कमेटीअ जे मेंबरीअ या हिन या हुन जलसे में शरीक थियण लाइ तरफ़नि ऐं कीन जहिड़नि माण्हुनि जी कान था कढनि। सो न रुगो मशहूरीअ लाइ, पर वधीक मशगूली हथ करण लाइ त कंहिं न कंहिं किरत में संदन जिस्म ऐं दिलि दिमाग़ रुधल रहनि। कम खां सवाइ हुअण बि ॿिर थियणु आहे। इन ई जहिड़ो आज़ार ॿी ॻोल्हियो न लभंदो। जिन खे मशगूली कान्हे, तिन खे लाचार दंगो फसाद करे बि पंहिंजी सुखी ज़िंदगी ईज़ा में अड़ाए बि हाज़ इजाद करणी पवे। कृत खां सवाइ जे माण्हू आहे त बि निस्तो ऐं फ़ेफ़ो। हिन में लेखक सम्झाइण थो चाहे त कम या कार्य या कर्म हिकु इंसान लाइ वॾी बरकत आहे। जेको इंसान कंहिं कम में रुधल कोन्हे, उन जो बदन ॿुढड़ो थी थो वञे, बीमारियूं घर करे थियूं वञनि ऐं उन लाइ हयातीअ हिकु हिकु ॾींहुं कटणु मुश्किल थो थी वञे। कम बिना माण्हू ॼण मर्ज़ जी दुकान थो थी वञे। असां ॾिसूं था त वॾा वॾा रईस माण्हू, वॾा वॾा पैसे वारा माण्हू कंहिं न कंहिं कम में रुधल था रहनि, कंहिं कमेटीअ जा मेंबर था थी रहनि, कंहिं जलसे में शरीक थियण लाइ तड़पनि था ऐं रुगो न सिर्फ़ु मशगूलीअ लाइ, न सिर्फ़ु नामूस लाइ, पर पंहिंजे पाण खे, पंहिंजे जिस्म खे, पंहिंजे दिमाग़ खे कंहिं न कंहिं कम में रुधल रखण लाइ बि उहे इहे कम कनि था। अॼु वेले माण्हूअ जंहिंखे को कमु कोन्हे, जंहिंखे वेलो चइबो आहे, त वेले माण्हू खां वधीक को बि आज़ार न आहे। इंसान लाइ मजबूरी एतिरी ई ज़रूरी आहे जीअं शरीर लाइ खाधो ज़रूरी आहे। अॻियां लेखक लिखे थो, पर कम या मशगूलीअ खे बि हद आहे। घणो कम बि माण्हूअ खे थकाए थो छॾे, पीरे साह थो कढे। हर कंहिं इंसान खे विंदुर खपे, आराम ऐं लुत्फ़ जो सामान खपे। वॾी खुदाई नेमत त निंड आहे, जाई इंसान खे तरो ताज़ा थी रखे। थकल ऐं गठल उजबनि खे जादूअ जे सांचे में घड़े सुडोल ऐं सुंदर, कारगर ऐं कामयागिर थी बणाए। इन ई निंड जहिड़ो टोल ऐं मिठो मेवो कोन्हे। जे हूंदो त मौत ई हूंदो, जंहिंजे द्वारा सृष्टि जा सड़ियल बासी हंडा वरी गुल फुल थी जी सूरत था वठनि। पर निंड बि त हिकु नंढिड़ो मौत आहे, जंहिंजे वसीले नयुनि दुनियाउनि जे चक्र थे लॻाइजे। ख्वाब ऐं ख़्याल था नमोदार थियनि, जीवत जा बेशुमार जुज़ा था उत्पन्न थियनि। जे ख़्वाहिशूं ऐं मुरादूं उमंग ऐं उछलूं हूअं ईअं न रहिजी वञनि, तिन खे निंड थी असां वटि रसाए, असांखे फसाए ऐं मज़ो माणाए। लेखक अॻियां चवे थो त कम बि हिकु हद में वणे थो। हर शइ जी हिकु सीमा हूंदी आहे। सीमा खां वधीक अगरि कुझु बि शइ कबी आहे, चाहे उहो कमु हुजे, चाहे खाध खुराक हुजे, चाहे वर्जिश हुजे, कुझु बि कमु, को बि कार्य अगरि सीमा खां वधीक, चाहे उहो आराम ई छो न हुजे, त उहो इंसान लाइ हराम थी वेंदो आहे। अगरि को व्यक्ति हिकु सीमा खां वधीक दवाऊं वठंदो आहे, त हिकु समय अहिड़ो ईंदो आहे जो उन्हनि दवाउनि जो असर बि समाप्त थी वेंदो आहे। इन ई तरह हिकु सीमा खां वधीक अगरि उहो खाईंदो आहे, त उन जा साइड इफेक्ट तव्हां सभिनी खे ख़बर ई आहिनि। या हिकु सीमा खां वधीक आराम कजे, त उन जा साइड इफेक्ट बि पाण सभिनी खे ख़बर ई आहिनि। हिन लॉकडाउन में पाण ॾिठा ई आहिनि। लेखक बि इहो ई थो सम्झाइणु चाहे, घणो कम बि माण्हूअ खे थकाए थो छॾे, पीरे थो छॾे ऐं समय खां अॻु ई ॿुढो थो बणाए छॾे। पर इंसान खे छा करणु खपे पोइ? त इंसान खे कुझु न कुझु विंदुर खपे। विंदुर, आराम, लुत्फ़
खपे जंहिंसां उहो वरी तरोताज़ा थी वञे ऐं वरी पंहिंजे कर्म लाइ पंहिंजे कार्य लाइ तयारु थी वञे। लेखक हिन में ॿुधाए थो त इंसान खे इन लाइ भॻवानु हिकु ॾाढी सुठी ऐं नायाब नेमत बख़्शी आहे, सा आहे निंड। निंड हिकु अहिड़ी त साईं शइ बख़्शी आहे जंहिंसां माण्हुनि जा थकल उजबा भगल टुटल उजबा निंड उन हिकु जादूअ जे सांचे में विझी करे उन्हनि खे वरी सुडोल सुंदर कामगार ऐं कामयाबु बनाए थी छॾे, ताकी उहो वरी पंहिंजे कम लाइ पंहिंजे कार्य लाइ तयारु थी वञे। निंड सां माण्हू खे तरोताज़गी महसूस थी थिए ऐं हू वरी हिकु नई राह ते हलण लाइ हिकु नए कम लाइ तयारु थी थो। लेखक चए थो निंड जहिड़ो को टोल ऐं मिठो मेवो कोन्हे। सची ॻाल्हि आहे त निंड जहिड़ो को टोल को ॿियो को मेवो आहे ई कोन। इन खां अॻु बि पाण पढ़ियो होसीं त जंहिंखे निंड नथी अचे उन्हनि खां पुछी ॾिसो त उन्हनि खे केतिरी तकलीफ़ आहे। उहे गोरियूं था वठनि निंडनि जूं ऐं आराम करणु था चाहिनि पर उन्हनि खे आराम नसीब नथो थिए। अॻियां लेखक ॿुधाए थो त निंड खां वधीक अगरि को ॿियो इंसान लाइ लुत्फ़ु आहे आराम आहे त उहो आहे मौत। उहो हिकु सृष्टिअ जो अंतिम ऐं अटूट सत्य आहे। पर लेखक चए थो निंड बि त हिकु नंढिड़ो मौत ई आहे। निंड में इंसान पंहिंजा ख्वाब पूरा थो करे ऐं ख्वाबनि जे ज़रिए सॼी दुनिया जो चक्र लॻाए थो अचे। हू पंहिंजूं ख़्वाहिशूं उमंगूं मुरादूं पंहिंजे ख्वाबनि जे ज़रिए पूरो थो करे। अगरि निंड न हुजे त इंसान अधूरो रहिजी वञे। अॻियां लेखक चए थो सुपना तुम सुल्तान हो उत्तम तेरी जात, सौ कोहे साजन बसे मंझ आण मिलावे रात। एॾी न सुहिणी शाइरी लेखक चई आहे। अॻियां चए थो निंड जे अरसे में लक कोन्हे भउ भोलो कोन्हे पहिरू पाए ऐं बातल जो असभाउ कोन्हे। निंड जहिड़ो मज़ो निंड जहिड़ो लुत्फ़ इंसान जी हयातीअ में ॿियो थियणो कोन्हे। अजब त इहो त इन्हीअ नेमत लाइ का बि ढल या नौल भरिणो नथो पवे। कंगाल ऐं भिखारीअ वटि पान निंड डुकंदी अचे, मालदार खे गोही ॾेई वञे। निंड जी मुश्किलात आहे त न मिसकीननि खे न मुफ़लिसनि खे पर उन्हनि खे जिन वटि ऐश जो सामान आहे पदार्थ आहे जवाबदारी आहे भल अहिड़ा माण्हू फतकनि ऐं पासो वराइनि यादगिरियूं ऐं वासाव मां ॻाइनि त मन निंड खे दया पवे। जीअं मां तव्हांखे पहिरियों ॿुधायो त निंड जहिड़ो वाक़ई में को मज़ो कोन्हे को लुत्फ़ु कोन्हे। इंसान जे हयाती में ॿियो लुत्फ़ु शायदि निंड जहिड़ो ॿियो को कोन्हे थियणो। अजब त इहो आहे त निंड लाइ को असांखे मोल नथो चुकाइणो पए। कुझु असांखे किरायो कोन्हे भरिणो, को असांखे महीनेवार जीअं ॾिबो आहे कंहिंखे किरायो कंहिं शइ लाइ या कुझु पैसा ॾिबा आहिनि, अहिड़ो कुझु बि न आहे। निंड कंहिंखे थी अचे निंड कंगाल ऐं भिखारी वटि डुकंदी अचे पर जंहिंखे घणो पैसो आहे घणियूं जवाबदारियूं आहिनि उन्हनि जी निंड ई फिटे वञे ऐं उहे घणेई गोरियूं वठनि डॉक्टरी इलाज कनि घणेई ॿिया पदार्थ वठनि ऐं ॿिया चइजे त ईज़ारियूं कनि घणेई त असांखे निंड अचे शल को निंड खे दया पवे पासा पिया वराइनि पर उन्हनि खे निंड नथी अचे। सची ॻाल्हि आहे त ईश्वर इंसान खे हिकु ॾाढी सुहिणी नेमत बख़्शी आहे, सा आहे निंड। अगरि वाक़ई में सोचे ॾिसूं अगरि निंड न हुजे ऐं जिन इंसान खे निंड नथी अचे उन्हनि जी कहिड़ी स्थिति, उन्हनि जूं अखियूं ॻाढ़ियूं थी वञनि सुॼी वञनि ऐं ईअं लॻनि ॼण सदाईं बीमार पिया आहिनि। अॼु इस ताईं पढ़ंदासीं, सुभाणे इन ई मज़मून खे अॻियां पढ़ंदासीं। धन्यवाद।